घोटकी ज़िले अंदर थियल मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी पूरी सिंध अंदर अक्सरियती राय सां कामयाबी माणी। GTA पारां नतीजनि में फेरफार करण जा इल्ज़ाम। पीपल्स पार्टी जे ज़िले सदर समूरा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। ज़िले अंदर साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन थी, मुख़ालिफ़ कूड़ा इल्ज़ाम हणण बजाए पंहिंजे हार तस्लीम कनि। मीर बाबर अली ख़ान लुंड सिंध में थींदड़ मकानी चूंडनि बाद पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई, जंहिंखां पोइ GDA ऐं ॿियनि पार्टियुनि पारां पीपल्स पार्टी ज़िले इंतज़ामिया ते धांधली जा इल्ज़ाम मढ़िया विया। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर मीर बाबर अली ख़ान लुंड प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त GDA उम्मीदवार तोड़े ॿियनि तंज़ीमनि जा अॻुवाण PP मथां धांधली जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। घोटकी ज़िले में इलेक्शन बिल्कुलु शिफ़ाफ़ थी। GDA वारा चवनि था त असां 66 मां 35 सीटूं खटियूं। इहो बिल्कुलु कूड़ा आहे। इन वधीक चयो त GDA या ॿियूं जमायतूं जेकॾहिं सम्झनि पयूं धांधली थींदी पोइ इलेक्शन जो हिसो छो थियूं। हिन चयो त इलेक्शन बिल्कुलु साफ़ शिफ़ाफ़ थी। पीपल्स पार्टी जी कामयाबी ॾिसी मुख़ालिफ़नि जूं वायूं बताल थी वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।